सिंध धरतीअ ते धारियुनि जी आमद इंसान जी होश संभालण खां अॻु यानी ज़माना जहालत खां थी, जॾहिं इंसान हैवाननि वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदो हो। सिंध धरतीअ जी ॼमा रेडरेस डाइजेस्ट जी इंसाइक्लोपीडिया मूजिबि 13.5 करोड़ साल थींदे हुए हिन धरतीअ जी उमिरि 4.5 अरब साल आहे। धरतीअ खे पाणीअ मां निर्वार थींदे कई साल लॻी विया। जीअं मज़हबी किताबनि में आहे त हीअ धरती पाणी हेठि हुई ऐं रब ताला जे हुकुम सां ठही पोइ मुंहिंजे मुताले मूजिबि समुंड या पाणी मां पहिरियां निकिरंदड़ धरती सिंध जी सरज़मीन हुई, जंहिंजे नशोनुमा किरोड़े साल अॻु पाणीअ जे हेठि थियो। साइंस पिणु उहो साबित कयो आहे त हीअ धरती पाणीअ में हुई ऐं पोइ समुंड जे अंदरि मुख़्तलिफ़ नोयतनि जा धमाका थिया, जंहिं करे समुंड जे हेठां ई वारो तह मथे चढ़ी आयो ऐं समुंड हटी वियो। अहिड़ी तरह सिंध धरती टेथिया नाले समुंड हेठि हुई, जेका हिकु तरफ़ ऑस्ट्रेलिया खां वठी तुर्कीअ ताईं ऐं ॿिए तरफ़ अफ्रीका खां वठी कोहे हिमालय ऐं कीर्थर जबल जे दामन ताईं फैलियल हुई। आख़िर टेथिया समुंड मां निकितल ज़मीन बि टुकर टुकर थी वई, तांजो सिंधी समुंड निर्वार थियो ऐं धरती सिंध खां वठी मुख़्तलिफ़ टुकरनि में विरहाइजी वई। सिंध धरतीअ जी उन ख़सूसियत खे ॾिसी केतिरनि रायो क़ाइमु कयो त दुनिया जो पहिरियों इंसान सिंध धरतीअ ते पैदा थियो ऐं उतां जे संदसि वाधारो थियो। किताब अजाइबल हिंद में लिखियलु आहे त हज़रत आदम सिंध हिंद में हो। अरब वहंद के तालुकात में सैयद सलीमा नदवी पिणु उन खे सिंध में लथल ॾेखारियो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पिणु सिंध वारनि खे अबुल बशर कोठियो आहे ऐं चयो अथनि त सिंध मां जन्नत जी हवा अचे थी। मौजूदा साइंसी दौर जे तहक़ीक़ात मां साबित थियो आहे त सिंध इंसान जी पहिरीं रहाइशगाह आहे, जंहिंजो पहिरियों मस्कन वादी खीरथर हो। क़दीम इंसान ते वधीक तहक़ीक़ ऐं खोजना आल मोहक़त जे सिंध जो रुख रखंदा आहिनि, जितां खेनि कुझु न कुझु हासिलु थींदो आहे। असांजा मोहक़त ऐं तारीख़दाननि ॿियनि जे पैरवी कंदे उहो साबित करण जी कोशिशि कंदा आहिनि त सिंध खे धारियुनि क़ौमनि ॿाहिरां अची आबाद कयो आहे, पर मुंहिंजो ईमान ऐं तहक़ीक़ आहे त सिंध दुनिया जी वाहिद सरज़मीन आहे जंहिंखे उहो एज़ाज़ हासिलु आहे त हू इंसान जे पहिरीं रहाइश हुई, जंहिं आले सिंध जा हालात मौज़ू ऐं मुनासिब हुआ। केतिरनि हज़ारनि सालनि खां पोइ इंसान जे मुख़्तलिफ़ टोलनि सिंध ॾांहुं मोट खाधी, पर पंहिंजो अबाणो वतन सम्झी न पर हरेस निगाहूं ऐं पेट ख़ातिर उन खे ताराज कयो ऐं हिकु इंसान ॿिए इंसान खे मुहताज ऐं मुते बणायो। अलाए तरह तरह जा ज़ुल्म कया ऐं खेसि ग़ुलाम बणायो। अहिड़ी तरह हिकु इंसान ॿिए इंसान जो दुश्मन ऐं वेरी बणिजी वियो। सुञ ऐं बुख ते रहंदड़ इंसान सुञाई ऐं पेट ड्राहे जो दुश्मन थी पियो। असांजी ॼाण ऐं तहक़ीक़ मूजिबि सिंध धरतीअ ते मोहन जे दड़े वारे दौर जे वक़्त में ऐं उन खां बि सवें साल अॻु सिंधी ई नाले सां सॾिबा हुआ, जन खे आलमनि दरबार नालो ॾिनो आहे। तन खे पिणु ॿाहिरां आयल लिखियो आहे, पर असां पंहिंजे किताब तारीख़ सिंध में साबित कयो आहे त मग़रबी आलमनि ग़लति बयानीअ खां कमु वरितो आहे ऐं उन वक़्त बि सिंधी ई सॾिबा हुआ। असांजे तहक़ीक़ मूजिबि मेसोपोटामिया जा सवेरे ऐं सिंधी हिकु ख़ानदान जा भाती हुआ, जेके हिक ॿिए खां अलॻि थी विया हुआ ऐं मग़रबी मोहक़क़ राबसनि जे ख़्याल मूजिबि दरबारी ऐं सुमेरे अलॻि अलॻि हुआ, पर घणे वक़्तु गुज़ारण खां पोइ उहे ॿिए हिकिड़े जेको मख़लूस नसुल
पैदा थियो उन खे दरबार जे नाले सां सॾियो वियो। गैर सिंधी आलमियुनि अवाइली सिंधियुनि खे दरबार जे नाले सां लिखियो आहे, पर जदीद तहक़ीक़ मूजिबनि दरबार ऐं सिंधी अलॻि अलॻि शुनाख़्त ऐं सुञाण आहिनि, पर गैर सिंधी आलमनि सिंध खे दरबार करे लिखियो आहे। सिंध जा समा ऐं सूमरा जन खे असां समाट क़ौमूं सॾियूं था, तन खे अरबन में सामी नसुल कोठियो वियो आहे। दर हक़ीक़त सामी ऐं समाट अवाइली दौर जे सिंधियुनि जो औलाद आहिनि। उन्हीअ सामी नसुल खे सुमेरे कोठियो आहे। जन जा आसार म्यूसिपिटीमा जे वाक़ियात मां मिलियल आहिनि। HR तहक़ीक़ करे साबित कयो त सुमेरे सिंधू नदीअ जा रहाकू हुआ। जीअं लिखियो अथसि, सुमेरे हिकु हिंदुस्तानी क़ौम हुई जेका ख़ुश्की रस्ते में समुंड ज़रिए ईरान खां थींदा ॿियनि नदियुनि दजला ऐं फ़रात वारे माथिरे में आबाद थिया। जीअं पंहिंजे घर हिंदुस्तान सिंध में आबाद हुई, जिते असां संदन सकाफ़त खे उरूज ते ॾिसी चुका आहियूं। H.G. वेल्स आउट लाइन ऑफ हिस्ट्री में लिखे थो, दरबार सिंधी ऐं इराक जा सुमेरे ॿिए हम नसुल हुआ। जन जूं घणियूं ॻाल्हियूं शुरूआत में हिकु जहिड़ियूं हुयूं। अर्ले हिस्ट्री ऑफ असेरिया जो मुसनफ़ सडनी सेम्थ जो चवण मूजिबि बाइबल जे सुमेरनि ऐं सिंधूअ जे रहाकनि दरमियान खूनी रिश्तो मौजूदु हो। एसवी फ्रंट सुमेरा पंहिंजे किताब इंडियन कल्चर थ्रू एजिस में दावा कई आहे त दरबार सिंधी क़बाइल 12 समुंड रस्ते या ख़ैबर लक वटां लंघे कोन आया आहिनि, पर ही माण्हू असुली हितां जा रहाकू आहिनि। उन्हीअ करे मूं ओलह वारनि आलमनि जे लिखियल दरबार कबीले खे सिंध जो असुली सिंधी सम्झियो ऐं लिखियो आहे। A.G. रॉबसन जे उन ख़्याल सां मुतफ़क़ आहियां त जंहिं वक़्तु आर्या सिंध ते हमला आवर थिया, उन महिल हिते रॻो दरबार सिंधी नसुल न हो, पर ॿाहिरां आयल ॿियनि क़बीलनि जा बाशिंदा बि हुआ, जेके मज़दूरी करण ऐं कम साॻे मुस्तक़िल सिंध में रही पिया हुआ।